सिंध जे तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में और सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंध जे मञियल मुहक़िक़ एमेश पंवर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। एमेश पंवर सिंध जे ज़ेर ज़मीन पाणीअ ते रिसर्च, ज़राइत ऐं पाणीअ जे वसीलनि ऐं ज़रियनि ते तहक़ीक़ समेत सिंध जे तारीख़, आर्कियालॉजी, जाग्राफ़ी ऐं दरियाई वहकिरनि बाबति खोजना जे हवाले सां सुञातो वञे थो। पाण असल में त हिकु ज़रई इंजीनियर हुयो, पर सिंध जे क़दीम ऐं जदीद तारीख़, अदब ऐं लिसानात ते बि काफ़ी तहक़ीक़ कई ऐं केतिरा ई किताब ऐं तहक़ीक़ी मज़मून पिणु लिखिया। एमेश पंवर खे लिसानियात ऐं मुंहनि जे दड़े जे मोहरुनि जी पढ़णी में बि चङी ख़ासी दिलचस्पी हुई। एमेश पंवर जो असली नालो त मोहम्मद हुसैन पंवर हुयो, पर इल्मी अदबी हलक़नि में एमेश पंवर तौरु सुञातो वेंदो आहे। संदसि जनम सिंध जे दादू ज़िले जे ॻोठ इब्राहिम पंवर में 25 डिसंबर 1925 में थियो ऐं पाण 21 अप्रैल 2007 ते हैदराबाद में लाॾाणो करे वियो। एमेश पंवर 1949 में मैकेनिकल ऐं इलेक्ट्रिकल जे शोबे में BS कई, जंहिं बैदि 1953 में अमेरिका जे विस्कॉन्सिन यूनिवर्सिटी मां एग्रीकल्चर इंजीनियरिंग में MS जी डिग्री हासिल कई। खेसि ग्राउंड वाटर डेवलपमेंट ते ख़ासी महारत हुई। पाण पाकिस्तान ऐं सिंध सरकार तरफ़ां आबपाशी खाते में ज़रई इंजीनियर ऐं सुपरिटेंडिंग इंजीनियर जे उहिदनि ते 1969 ताईं 16 साल ज़िम्मेवारियूं अदा कयूं। एमेश पंवर केतिरियूं ई नयूं ज़रई जिन्सूं मुतारफ़ करायूं, जिन में सूफ़, केला, अंब, अंगूर, ज़ैतून, लीमा, माल्टा ऐं चांवरनि जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं शामिल आहिनि। तंहिंखां अलावा पाण ज़रई इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजी समेत सिंध में ज़ेर ज़मीन पाणी, आबहवा ऐं ज़रई जिन्सुनि ते 30 खां मथे किताब ऐं मक़ाला लिखिया आहिनि। हिन कोयटा ऐं कलात डिवीज़न जे ज़ेर ज़मीन पाणीअ ते तहक़ीक़ करे किताब लिखियो। पाण दुनिया जे तब्दील थींदड़ आबहवा ऐं ॾुकार वारी सूरत हाल ते पिणु तहक़ीक़ कई। एमेश पंवर पंहिंजे शोबे ज़राअत खां सवाइ सिंध जे क़दीम तारीख़, आर्कियालॉजी, ॿोली, जाग्राफ़ी, दरियाई वहकिरनि ऐं क़दीम आसारनि ते तहक़ीक़ कई। खेसि संदसि ख़िदमतुनि जी मञता तौरु केतिरा ई एवार्ड ऐं मेडल ॾिना विया। पाकिस्तान हुकूमत तरफ़ां खेसि 1992 में सदारती एवार्ड सिताराए इम्तियाज़ ॾिनो वियो। हुन दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे केतिरनि ई क़ीमती पथरनि ऐं नवादरात खे गॾु करे उन्हनि खे पंहिंजे घर जी ज़ीनत बणायो ऐं सवें किताबनि सां गॾु केतिरियूं ई नायाब शयूं पिणु संदसि घर में महफ़ूज़ पियल आहिनि। संदसि लतीफ़ाबाद यूनिट 2 नंबर वारो घर म्यूज़ियम जी हैसियत रखे थो। एमेश पंवर सिंधू सभ्यता जे लिखत ऐं ॿोलीअ ते तहक़ीक़ कई। संदसि सिंधू माथिरी जे ॿोली ऐं लिखत बाबति राय हुई त सिंध में हिन वक़्तु जेका ॿोली ॻाल्हाइजे थी, इहा प्रोटो इंडियन यानी आगाट्री हिंद जी ॿोली हुई ऐं दरावड़नि सां उन जो तालुक़ु घणो आगाट्रो छिजी चुको हो ऐं ॿोली कंहिं बि सूरत में दरावड़ी थी नथी सघे। पाण सिंधू माथिरी ते आर्यन जे हमले वारी थ्योरी खे पंहिंजे तहक़ीक़ ज़रिए रद्द कयो। एमेश पंवर 1945 में मुस्लिम औरत जे नाले सां अंग्रेज़ीअ में पहिरियों किताब तहरीर कयो। नाम्यारे तारीख़दान एमेश पंवर जो अंग्रेज़ीअ में लिखियल किताब क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध इंतहाई अहम तहक़ीक़ किताब आहे, जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो पेराइती सिंध कथा उमर सूमरे तरफ़ां कयो वियो आहे। हिन किताब में धरती जुड़ण खां 1539 ईस्वी ताईं सिंध सां लाॻापियल तारीख़ी वाक़िया सनवार बयानु कयल आहिनि। किताब में 46 तारीख़ी नक्शा पिणु ॾिनल आहिनि जेकी दस्तावेज़ी हैसियत रखनि था। पेराइती सिंध कथा हिकु अहिड़ो किताबु आहे जंहिंमें सिंध पंहिंजे समूरी तारीख़ ऐं उनजे समूरी पहलुअनि समेत मौजूदु आहे। सिंधी ॿोली में ऐं सिंध जे तारीख़ ते हीउ बातरतीब ऐं पंहिंजी नोयत जो मुनफ़रद ऐं अहम किताबु आहे।
एम एच पंवर जी आत्मकथा आप बेती जग बेती किताब इंतहाई अहमियत जोगो आहे। ही आत्मकथा असल में अंग्रेज़ी में हुई, जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो नाम्यारे आर्कियालॉजिस्ट सैयद हाकिम अली शाह बुखारी कयो। ही आत्मकथा पंहिंजे दौर जी तारीख़ आहे। आप बीती जग बीती पंवर साहब जे ज़िंदगी जे शुरूआती 10 सालनि जी आत्मकथा आहे, जेको ॼण त संदसि आत्म कहाणी जो पहिरियों भाङो आहे, जेको हिन 10 साल अॻु अंग्रेज़ीअ में लिखियो हुयो। संदसि अंग्रेज़ी में लिखियल ॿियनि किताबनि ऐं मक़ालनि में सोर्स मटीरियल ऑन सिंध, हिस्टोरिकल जोग्राफी ऑफ सिंध इन 17th century, heroic struggle of Sindh against feudalism, Sindh-Kutch relations, Sindh and its food resources, international trade of Sindh through its port Bambhor, man in Sindh Stone Age to Neolithic, Ranikot Fort, Sindh the Archaeological Museum of World, 7,000 years of women slavery, 4 ancient resources of Sindh, Hakra or Sarsuti controversy, languages of Sindh between rise of Amri and fall of Mansura, 6,000 years of history of irrigation in Sindh शामिल आहिनि। एम एच पंवर सूमरा दौर सिंध जे तारीख़ में हिकु किताब पिणु लिखियो ऐं पाण सिंध जे आर्कियालॉजी ते पिणु इंतिहाई वॾो कमु कयो। हिकु माहिर तौरु समूरी दुनिया में मञता माणी ऐं सिंध जो नालो रोशन कयईंसि। मुल्की तौरु आलमी सतह ते हिकु मञियल मुहक़िक़ ऐं आलम जी हैसियत हासिलु हुई। हू सिंध जो अहिड़ो मुहक़िक़ हुयो जंहिंजी सोच मुकमिल तौर ते साइंटिफिक हुई। सिंध जे तारीख़ ते तहक़ीक़ बाबति संदसि किताब मुस्तक़बिल जे मुहक़िक़नि लाइ सूंहां साबित थींदा। महिरबानी।